तव्हां ताईं सचाई कंदो मूंसां मुंहिंजे ॻोठे थोरी आहे माण्हुनि सां सचाई कंदो वण तूं वञी मूंसां खे चओ त मां छोकिरीअ जी जांच करे आयो आहियां जानूअ जी जाइ में क़ैद करे रखियो आहे समझीस वक्त छा थो करण चाहूं बाबा साईं इहो न सोचो त शेर अली मरी वेंदो पर तेसि ताईं असां बि पोइ हिते न मोटंदासीं जेसि ताईं हुनजो वज़न तके तोरे नथा ॾिसूं जॾहिं बगड़ जो शिकार कबो आहे न हुनजे साम्हूं बकरी ॿधी वेंदी आहे ऐं तूं उहा बकरी आहे कॾहिं कॾहिं शिकारी भी शिकार थी वेंदो आहे। दोस्तों तव्हांखे ॾींदा हलूं तकरार ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। छा नेक्स्ट एपिसोड में हाणे गुलण जेकी गद्दारी कई आहे मूसा सां छा मूसा गुलण खे माफ़ करे छॾींदो या गुलण मूसा जे हथां मरदो। छा नेक्स्ट एपिसोड में बख़्त मूसा जे हथां मरदो जेका चाल विछाई आहे मूसा ऐं दरिया जे लाइ बावल खान मरदो या मूसा ऐं दरिया खान ॿई ज़ख़्मी थींदा। छा हू सिंधु खे छॾाइण में कामयाब थी वेंदा या वरी हू नाकाम थींदा। इहे चाल में केरु फासदो मूसा फासदा या भावल ऐं बख़्त वारा फासदा। अचण वारी एपिसोड जी पूरी अपडेट ॾियूं था दोस्तों तव्हांखे इन नंढड़े वीडियो में। मां ॿुधाईंदो हलां दोस्तों तव्हां तफ़सील सां इन वीडियो खे ॾिसो वॾी ख़बर आहे। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में मां पोइ किस्त में राति वारी में तव्हांखे ॿुधायो त गुलण गद्दारी कंदो ऐं गुलण सॼी ॻाल्हि भावल ऐं बख़्त खे ॿुधाईंदो ऐं उहे ॿुधाईंदा तूं मूंसा खे हिते वठी अचु ऐं हू ॼार विछाईंदा। ईअं ई थियो पुरमो में तव्हां ॾिठो हाणे ही ॼार विछाईंदा जानवर जी जॻह में ऐं छोकिरी बि उते आहे ऐं मूसा ऐं दरिया खान जे लाइ ऐं पंहिंजा माण्हू गॾु कंदा इन्हनि खे मारण जे लाइ। लेकिन मूसा बि शातिर माण्हू आहे उहो बि पंहिंजी हिकिड़ी गेम खेॾंदो सम्झी वेंदो धोखो थियण वारो आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे सिंधु खे छॾाइण में उहो कामयाबु थी वेंदा। थी सघे थो त भावल ऐं बख़्त लाइ बि मुसीबत थी सघे थो दरिया खान ऐं मूसा लाइ बि को मुसीबत पैदा थिए। अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं ॿी तरफ़ शेर अली ज़लील करे छॾियो आहे सिजावल खान खे। शेर अली जेको आहे सिजावल खान सां नथो ठहे ऐं सिजावल खान जे लाइ मुसीबत पैदा कई आहे। हाणे सिजावल बि शेर अली जे लाइ मुसीबत पैदा करण वारो आहे। अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते दासी टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।